शिकार से अहम खबर शामिल कर रहे हैं हमारे नुमाइंदे नाज़मुद्दीन खोसो की रिपोर्ट के मुताबिक हेस्को की नाअहली के सबब शिकार के 11,000 वोल्टेज लाइन की नाकारा तारें आए रोज गिरने का सिलसिला रुक न सका। गोट सादिक खोसो के करीब 11,000 वोल्टेज लाइन गिरने के नतीजे में 2 बकरियां झुलस कर हलाक हो गईं। बकरियों को निकालने की कोशिश करने पर मिसबाह बेगम खातून सख्त जख्मी हो गईं। इलाका मक्खियों ने एहतजाज करते हुए हेस्को के खिलाफ सख्त नारेबाजी की। इस मौके पर गुलाम हुसैन खोसो ने मीडिया से गुफ्तगू करते हुए कहा, हेस्को की लापरवाह और नाअहल अमले के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई की जाए और हमें इंसाफ फराहम किया जाए। सॼो ॾींहुं इन बनी में हिते अथास में आहिनि। हीअ जेके वापदा वारा आहिनि, हीअ तारूं जेके आहिनि, हीअ रुगो 5 रुपया वठो बकरी मां उनजी नंढड़ा फर न थिए भई उते जा दाहूं कनि। असांजा छोकिरा नंढड़ा जेके आहिनि से सॼो ॾींहुं इन जा ते रांदि कंदा आहिनि। हीअ तारूं जे किरनि त ज़ुल्म थी वञे, असां सां कहिड़ो बकरी जो ॿियो इंसाफ़ कयो वञे। जे न कयो वेंदो त सुबुह जो रस्तो बंदि करे बिल्कुलु असां ॿई पासा रस्तो बंदि करे हड़ताल कंदासीं।